पंहिंजे मुतालबनि जे मञता लाइ इंतिहाई मुहज़िब ज़बान इस्तेमालु कई ऐं इंतिहाई पुरअमन एहतिजाज कयो आहे। गस्टा तहलका मटियारी पारां मुतालबनि जी मञता लाइ गवर्नमेंट मोहम्मद दाऊद मेमण हाई स्कूल मटियारी खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी गस्टा ज़िले सदर मटियारी ख़ादुम हुसैन जतोई, मटियारी जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद आचर खासकली, विक्यो चंड, करीम दिनू काका, शमसुद्दीन चन्ना, अब्दुल्ला डाहिरी, एम बच्चल मेमण, अब्दुल रज़ाक मेमण ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻवाणनि जो मुतालबो हो त सिंध हुकूमत लाॻापियल नए मैनेजमेंट कैडर खे ख़तमु करे उस्तादनि जा ख़दशा ख़तमु करे 20 ग्रेड जो टाइम स्केल ॾिनो वञे। HST खां हेड मास्टर ऐं GST खां HST में तरक़ियूं ॾिनियूं वञनि। उन खां अलावा मटियारी ज़िले जे 2012 जे उस्तादनि जूं पघारूं जारी कयूं वञनि। NTS सिंध यूनिवर्सिटी इकरा यूनिवर्सिटी जी टेस्ट पास कंदड़ उस्तादनि खे रेगुलर कयो वञे। गस्टा अॻवाणनि जो चवणु हो त असांजा जाइज़ मसइला फिलफोर हल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। उन खां सवाइ ईंदड़ महीने खां थींदड़ इम्तिहाननि जो बाइकाट करे डिवीज़न सतह ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु अली फैज़ान, ख़ासकली, सोच TV मटियारी।